8 जनवरी तालीमी जागृता ॾींहं जे हवाले सां अॼु असां सोराब ॻोठ टाउन जे धणी बख़्श बिरोही ॻोठ में समाजी अॻुवान ऐं भार फाउंडेशन जे चेयरमैन मोहम्मद सचर वदो सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जिते हुननि एसा न्यूज़ सां पंहिंजा ख़्याल वंडींदे चयो त सर महिरबानी एहसास वारनि जी। सभ खां पहिरियों त हुकूमत जे तरफ़ां सिर्फ़ जेके नारा अचनि था त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध, ऐं इहे इन्हनि नारनि तहत इहो असांखे माना अट्रैक्ट कयो नारे त असां गॾिजी करे सॼी कराचीअ जा जेके बि 7 ज़िला आहिनि, 7 ज़िलनि में बार फाउंडेशन अवाम में जागरता पैदा करण जे लाइ कोशिशि कई, रैलियूं कढियूं, उस्तादनि सां मिली करे, शागिर्दनि सां मिली करे त बाबा पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो। छो त असां वटि हिकिड़ो ई हथियार आहे तालीम जो, जेको तालीम पिराईंदो माण्हू उहो ई जेको आहे तरक़ी करे सघंदो ऐं उहो ई अॻिते वधी सघे थो। लेकिन हुकूमतनि जा जेके रवैया आहिनि उहे इहे आहिनि त जेके असांजे गुज़िरियल बोर्ड जे दौरान जेके स्कूल असांजा तबाह थिया उहे अञा बहाल न थी सघिया आहिनि। हिन वक़्तु स्कूलनि में उहे सहूलियतूं कोन्हनि के। ॿियो सभ खां वॾी ॻाल्हि जेका आहे त ही जीअं असांजी ज़िम्मेवारी आहे तीअं हुकूमत जी बि असां खां वधीक हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त उहे इन्हनि तालीमी इदारनि खे, तालीमी निज़ाम खे बहितर कनि, उन्हनि ते तजुर्बा करणु छॾे ॾियनि। हाणे छो त हिन मुल्क ठहे के हेतिरा साल गुज़रण खां बावजूदि अॼु ताईं बि असांजे तालीम ते तजुर्बा कया था वञनि, ऐं तालीम असांजी शहर वांगुरु आहे। उनखे आबाद ऐं बहितर करण जे लाइ मुकमिल हिकमत अमली सां अॻिते वधिणो पवंदो, तॾहिं असांजो समाज जेको आहे तरक़ी कंदो। बाक़ी बार फाउंडेशन पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे। हर साल हिन ॾियारे खे सिंध जो तालीम 8 जनवरी ते असां सिंध जे तालीम जो ॾियारो करे मल्हाईंदा आहियूं ऐं हिते रैलियूं कढी करे आवाम खे शौर ॾींदा आहियूं त बाबा सरकारी स्कूलनि खे पंहिंजो स्कूल सम्झी करे उन में पंहिंजे ॿारनि खे दाख़िल करायो त जीअं मुआशिरो तरक़ी करे। इहे ई असांजो पैगाम आहे बार फाउंडेशन जो त भई तालीम सभु कुझु आहे। तालीम जे ज़ेवर जेको जंहिं बि इंसान वटि आहे उन वटि सुठो इख़लाक़ आहे, सुठी जेको आहे मालूमात आहे, उहो बहितर इंसान आहे। ऐं तालीम हासिल करणु ख़ासि तौर बसि मुंहिंजो ई ख़ासि तव्हांजे हिन तवसत सां पैगाम आहे त ॿाराड़ी जे माण्हुनि खे बि पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियो। छो त हिकिड़ो आम तौर ते चयो वेंदो आहे त मर्द पढ़ियो त फ़र्द पढ़ियो, पर औरत पढ़ी त सम्झो घर पढ़ियो। त असांजी जेकॾहिं अदियूं भेनर मारूं जेकॾहिं उहे पढ़ियल लिखियल हूंदो त उहे पंहिंजे औलाद जी तरबियत बि सुठी करे सघनि। इन सिलसिले में हुकूमत बि पंहिंजी तौर ते हाणे हिकिड़ा नॉन फॉर्मल स्कूल ऐं जेको आहे सो सिख्या जा स्कूल क़ाइमु करण जो सोचियो आहे ऐं कुझु ज़िलनि में उन ते अमल कयो अथनि। पर इन ते मुकमिल अमल थियणु खपे। जेसिताईं टेक्निकल तालीम ऐं स्किल्स माण्हुनि खे न ॾींदासीं त उहा उन्हनि मां बेरोज़गारी ख़तमु न थींदी। छो त असां वटि जेके बि तालीम, हिकिड़ो त नाक़स तालीमी निज़ाम आहे जंहिंमें कॉपी कल्चर आम आहे। कॉपी कल्चर करे जेको माण्हू पढ़ी थो अचे उहो अॻिते वधी नथो सघे, ऐं स्किल वारी जेका तालीम हूंदी त उहो जेकॾहिं माण्हू उहा हासिल करे या उहो कमु सिखी करे ॿाहिरि ईंदो त उहो हिकिड़ो मुआशिरे जो बहितरीनु फ़र्द साबित थी सघे थो। उहो अचण सां पंहिंजो कमुकार भली उनखे सरकारी नौकिरी न बि मिलंदी त हू जेकॾहिं को इंजीनियर थी अचे थो या हू को टेलर मास्टर ई मिसाल के तौर ते थी थो अचे या को प्लम्बर थी थो अचे या अहिड़े टाइप उन वटि उहा पंहिंजी टेक्निक हूंदी, उहो घटि में घटि पंहिंजी रोज़ी रोटी त कमाए सघे थो। अहिड़े नमूने सां हीउ मुल्क जो जेको महिनत कश आहे न, उहो ई हिन मुल्क जो फीथो फेराए थो। ऐं उन फीथो फेराइण जे लाइ ज़रूरी आहे त असांखे पंहिंजे नौजवाननि खे जदीद तौर जी जेका तालीम आहे उहा ॾियारिजे। कंप्यूटर साइंस आहे, कंप्यूटर में घर वेठे माण्हू कमाइनि था, पर उहा असांजे माण्हू जॾहिं असां पढ़ियल न हूंदासीं, उन में जागृता ई न हूंदी, उनजी मालूमात न हूंदी त असां कीअं कमाए सघंदासीं। त दुनिया सां गॾु हलणो आहे त असांखे टेक्निकल तालीम बि हासिल करणी पवंदी ऐं पंहिंजे ॿारनि खे उन्हनि खे कुझु सिख्या सेखारियूं, स्किल सेखारियूं त जीअं उहे पंहिंजे पेरनि ते पाण बि अचो त गॾिजी बार फाउंडेशन जो साथ ॾियो त असां तालीम जे वाधारे ऐं सुधारे लाइ बहितर खां बहितर हिकमत अमली करे तालीम पिरायूं ऐं पंहिंजो मुल्क बचायूं, सिंध संवारियूं।